सखर वासियुनि जो वरिया पुराणो साफ़ पाणी जे फ़राहमीअ वारो मुतालबो हिकु दफ़ो ॿीहर अदालतुनि ऐं मीडिया जे साम्हूं उजागर थियो आहे, पर शहरनि खे अञा बि पक न पई थिए त हिन भेरे इहो साफ़ पाणी जे फ़राहमी ऐं ड्रेनेज वारो मसइलो मुस्तक़िल हल थींदो बि या माज़ीअ वांगुरु फाइलनि जे वर चढ़ी वेंदो। सुप्रीम कोर्ट पारां सिंध में शहरनि खे साफ़ पाणी जी फ़राहमीअ वारे मामले ते जोड़ियल कमीशन सिंध हाई कोर्ट जी जस्टिस इक़बाल कलोड़ो ऐं दरख़्वास्त गुज़ार शहाब ओस्तो जी सरबराहीअ में मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो करण बैदि सखर पहुती। वाटर एंड सैनिटेशन जे मामलनि ते जुड़ियल जुडिशल कमीशन पारां सखर शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो कयो वियो। सखर जे बंदर रोड ते मकरानी मस्जिद भरिसां शहर जे गंदे ड्रेनेज वारे पाणीअ जो सिंधु दरिया में छोड़ करण वारे हंध जे मुआइने बैदि टीम शहरनि खे दरिया मां फ़राहम थींदड़ पाणीअ वारे बंदर रोड जी मुख्य पंपिंग स्टेशन ऐं ट्रीटमेंट प्लांट जो पिणु दौरो कयो। कमीशन सां दौरे वक़्तु कमिश्नर सखर, DC सखर, नसासिक जो डायरेक्टर ऑपरेशन ऐं MD तोड़े सिहत खाते ऐं पब्लिक हेल्थ जा अमलदार पिणु गॾु हुआ। जुडिशल कमीशन जी टीम कुरैशी ॻोठ पिणु पहुती, जितां ड्रेनेज वारो पाणी दरिया में छोड़ थी रहियो हो। जस्टिस इक़बाल कलोड़ो इंतज़ामिया खां पुछाणो कयो त शहर जो ड्रेनेज वारो पाणी बि दरिया में छोड़ थिए थो ऐं वाटर सप्लाई ज़रिए शहरनि खे पाणी बि साॻे दरिया मां फ़राहम कयो पियो वञे। छा ड्रेनेज जो पाणी दरिया खां सवाइ मुतबादिल हंधि उछलाइण जो को बंदोबस्तु नाहे? जंहिं ते इंतज़ामिया जवाबु ॾिनो त को मुतबादिल बंदोबस्तु न हुजण करे दरिया में पाणी उछलायो वञे थो। मुतबादिल बंदोबस्त लाइ हुकूमत खे लिखियो वियो आहे। उन मौक़े ते नाम्यारे कानूनदान शहाब ओस्तो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में इंतहाई अफ़सोसनाक सूरत-हाल आहे जो माण्हुनि खे गंदो ऐं ज़हरीलो पाणी पीअण लाइ फ़राहम थिए थो, जॾहिं त ड्रेनेज जो पाणी बि साफ़ पाणीअ सां मुख़्तलिफ़ हंधनि ते मिक्स थिए थो, जंहिं करे बीमारियूं जन्म वठनि थियूं। देखिए जी, मैं पिटिशनर हूँ। मैंने सुप्रीम कोर्ट में पिटिशन डाली हुई है कि पूरे सिंध में पीने का साफ़ पानी नहीं मुहैया किया जा रहा और पूरे सिंध में कोई सीवरेज का सिस्टम नहीं है। हमारे जितने भी दरिया हैं, हमारी नहरें हैं, छोटे छोटे कैनाल्स हैं, वो सारे इस वक्त कंटेमिनेटेड हो गए हैं, क्योंकि ये बग़ैर ट्रीटमेंट के सारा दरिया में पानी डालते हैं, फिर वही दरिया का पानी हमारे लोग पूरी सिंध में पीते हैं। आपको भी यहाँ पे दरिया का पानी दिया जा रहा है और वो भी कंटेमिनेटेड है। उस सिलसिले में हमने पहले पूरे कराची का कमीशन ने एक फैक्ट फाइंडिंग दौरा किया। एक एक जगह पे हम गए, वहाँ पे ये साबित हुआ कि वहाँ पे भी ट्रीटमेंट प्लांट्स काम नहीं कर रहे, वहाँ पे भी फिल्ट्रेशन 40% तो वो खुद मानते हैं, लेकिन हमारा अंदाज़ा है कि 80% नहीं होती। वहाँ पे भी क्लोरीन नहीं डालते इतनी तादाद में कि जरासीम मरें। तो कराची की हालत भी बहुत ख़राब है। फिर उसके बाद हम लाड़काना गए, वहाँ पे भी बहुत हालत ख़राब है, क्योंकि सारे शहर के 18 जगहों पे उन्होंने जो एफ्लुएंट की पॉइंट्स बनाई हुई है वो खीरथर में राइस कैनाल में डाल देते हैं और हमने उसकी फुटेजेस बनाई है। राइस कैनाल का पानी ऊपर जोही तक लोग पीते हैं, इस दूसरी तरफ वो दादू कैनाल में पानी डालते हैं, यही गंदा पूरे शहर का, इंडस्ट्रियल, हॉस्पिटल का वेस्ट सब उसमें डालते हैं, वो 7 तक लोग पीते हैं। फिर हम इधर आए जैकबाबाद, शिकारपुर, वहाँ पे भी वही हाल है, कंटेमिनेटेड पानी। आज सखर में कमीशन आई है और सखर में नसासक और आपके दूसरे जो अफसरान थे, सब ने ये बात मानी है कि यहाँ पे कोई ट्रीटमेंट प्लांट काम नहीं कर रहा। यहाँ पे लोगों को हम कंटेमिनेटेड पानी देते हैं और यहाँ पे जो ऑक्सीडेशन होती है वो भी सेमी ऑक्सीडेशन है, उसका कोई इफेक्टिव सिस्टम नहीं है। और वो खुद मानते हैं कि जी इस वक्त बहुत सी जगह हैं जहाँ पे हम दरिया सिंध में डायरेक्टली गंदा पानी डालते हैं, जो कि आपकी म्युनिसिपल वेस्ट, अस्पतालों का गंद और इवन कुछ जो है आपकी जैसे ऑयल और घी की जो मिल्स हैं उनके भी कंटेमिनेटेड जो एफ्लुएंट है वो सारा दरिया सिंध में गिर रहा है। मैं समझता हूँ कि इस वक्त ये एक इंतहाई अफसोसनाक और इंतहाई खौफनाक बात है कि पूरे सिंध में कहीं पे भी अभी तक जहाँ जहाँ कमीशन गई है, कहीं पे हमको ये नहीं बताया गया कि यहाँ पे लोगों को साफ़ पानी दिया जा रहा है या यहाँ पे जो एफ्लुएंट निकल रहा है शहर का या अस्पतालों का या इंडस्ट्री का, उसको ट्रीट करके नहरों में डाल रहा है। तो एक तरह से एक बहुत ख़तरनाक सूरत हाल पैदा हो रही है। हमारे पूरी सिंध के लोगों को जो है जहरीला पानी दिया जा रहा है, जिसमें जरासीम मौजूद हैं, जिसमें इंडस्ट्रियल वेस्ट मौजूद है।
किसी किस्म की कोई कारकर्दगी हमको कहीं नज़र नहीं आई है। नसासिक मानती है, आज भी आपने सुना अंदर उन्होंने माना कि जी हाँ बिल्कुल हम बिल्कुल फेल गए, हम कोई काम नहीं कर सके। हाँ, हमारे फ्यूचर के प्रोजेक्ट्स हैं। 7 साल हो गए, तकरीबन 6, साढ़े 6, 7 साल हो गए नसासक को बने हुए, और नसासक की कारकर्दगी आप सबके सामने है। तो मेरा तो मतलब ये सोच के मुझको एक अजीब वहशत फील होती है, एक खौफ फील होता है कि ये जो हमारी नस्लें हैं, जो मौजूदा नस्लें हैं, उनका क्या फ्यूचर होगा। अब न ही पीअण लाइ पाणी सही आहे, अहिड़ो किनो पाणी थो अचे, अगरि नंढो ॿार पीए त मां चवंदो कि डायरिया थी वञे, बीमार थी वञे, सम्झी वियो। बाक़ी हे आहे कि न कंहिं कम जो पाणी आहे, माण्हू घणो करे मिनरल वाटर इस्तेमालु कंदा आहिनि, हे पाणी इस्तेमालु ई न कंदा आहिनि। सॼो गिन आहे, कंदो आहे, सॼो दरिया जो मां चवां न फिटकी हणंदा आहिनि, न कुझु न सफ़ाई आहे, कुझु बि न आहे। हा, न फिल्ट्रेशन आहे, सम्झी वियो। हाणे हिननि खे मेयर साहिब खे खपे त हिनखे तवजा ॾियनि। साईं, पहिरियों त जेको सखर में पाणी फराहम कयो थो वञे, इहो अहिड़ो पाणी आहे जेको जानवर बि न पीअनि। तमामु घणी धप आहे पाणीअ में, ऐं जेको आहे असांजा ॿार त बीमार थी पिया आहिनि, हुनखे पेट जी बीमारियूं अची वकोड़ियो आहे। सखर जा माण्हू अलाए छो ख़ामोश आहिनि। निसासक जो जेको कमु आहे उहो पाणी जी फराहमी, सफ़ाई ऐं जेके लाइटिंग वग़ैरह, उहा सखर में तव्हां अचो, हर शइ तक़रीबन तबाही तरफ़ वञी रही आहे, वञी छा रही आहे, तक़रीबन तबाह थी वई आहे। असांजा जेके नुमाइंदा आहिनि ख़ैर सां, उहे जेको आहे हिन ते को बि ध्यानु नथा धरनि। अचनि था 6 महीने 3 महीने, 3 जेको आहे उज़र ख़्वाहियूं फोतियुनि जूं, हिकु त शादी अटेंड करे वरी वञनि था, वरी 3-4 महीने खां पोइ मोटनि था। असांजो सखर तमामु घणो तबाही तरफ़ वञी रहियो आहे, ऐं अलाही हाफ़िज़ आहे सखर जो। इहो मां तव्हांखे ॿुधायां त पूरे सिंध में असां वटि जेको पाणी जो निज़ाम आहे, सॼो सिस्टम जेको आहे फेल आहे सॼो। इन में काफ़ी बीमारियूं पैदा थियनि थियूं, जंहिंमें असांजो सखर शिकारपुर थी वियो, जेकबाबा थी वियो। पाणी सां तमामु घणियूं बीमारियूं पैदा थियूं थियूं। पहिरियों त जेको आहे पाणी में जेके आहिनि जरासीम अचनि था, उहे नालियुनि जा पाणी जेके आहिनि उहे अचनि था। वाटर सप्लाई सॼो डैमेज थियल आहे। इन जे करे जेके आहे घणियूं पेट जी बीमारियूं थियनि थियूं। असांजे सिंध में जेको बीमारियूं जेको पैदा घणियूं थियनि थियूं, जेके हेपाटाइटिस B, C असांजी थिए थी, या पेट जी बीमारियूं थियनि थियूं, उन में माण्हू काफ़ी माण्हू मरी था वञनि। नालियुनि जो पाणी अचे थो। तव्हां ॾिसो न, असांजे सखर शहर में तव्हां ॾिसो को बि माना को अहिड़ी सहूलियत न आहे। माना साईं, पाणी त को टाइम ई न आहे पाणीअ जो। पाणी ॾियनि ई कोन था। पाणी पीअण जे लाइक़ु त तव्हां चओ था, पाणी ॾिसण जे लाइक़ु ई कोन्हे। सॼो पाणी जेको आहे ड्रेनेज सिस्टम जो पाणी सॼो दरिया में वञे थो, उहो ई असांखे था पीआरनि वेठा। उन्हनि मां बीमारियूं पैदा थियूं थियनि, जेको आहे एतिरियूं जो हद खां बेहदि पाणी। हे असां शहरी माण्हुनि सां एॾो ज़ुल्म आहे। पाणी पीअण जहिड़ो छा, ॾिसण जहिड़ो बि न आहे। सफ़ाई मेरो पाणी आहे, बिल्कुलु मेरो पाणी आहे। दरिया जो पाणी जेको आहे उहो दरिया में अचे थो, जेको उहो ई पाणी असांखे ॾिनो थो वञे। जेको दरिया में किनो पाणी लहे थो ड्रेनेज जो, उहो ई पाणी असांखे ई थो ॾिनो वञे। असां ॾाढो तकलीफ़ में आया आहियूं पाणीअ खां बग़ैर, ऐं तक़रीबन त अचे कोन थो पाणी। पोइ गाॾियूं घुराए करे असां पंहिंजो गुज़ारो कयूं था, या मिनरल वाटर वठी करे गुज़ारो कयूं था। पाणी जेको आहे मेरो अचे थो दरिया जो डायरेक्ट, कोई जेको आहे वाटर सप्लाई न आहे, इन जो साफ़ पाणी जो कोई इंतज़ाम न आहे। 1 तारीख़ खां वठी पाणी बंदि थियो आहे। अॼु ख़ैर सां 18-19 तारीख़ आहे, त पाणी जो को अतो पतो न आहे। साईं, अवल त अचे ई कोन थो। उहो जेको अचे थो त उहा अलाह रहमी करे उन पाणी ते, त जेको अलाह जो नालो खणी पीऊं था। बाक़ी हाल पूरा आहिनि। हिन वक़्तु ताईं साईं जेको असां सम्झोसीं त हिन वक़्तु जेके नया नुमाइंदा आया आहिनि, उहो उनजे अचण सां का बहितरी थींदी, पर हिन वक़्तु ताईं असांखे काई बि उन्हनि मां का अहिड़ी का शइ नज़र न आई आहे जंहिंमें सम्झो त असांखे फ़ाइदो थियो हुजे। उहे ई साॻा ई कम आहिनि जेके गुज़िश्ता सालनि में थींदा आया आहिनि। साईं, किथों हाणे तव्हां पाण सम्झो था त जंहिं वटि पाणी हिकिड़ी अहम ज़रूरत आहे ज़िंदगी जी। तव्हांजे उथण वेहण में तव्हांखे पाणी पीअणो आहे, तड़कणो आहे, काॾे वञिणो आहे, निमाज़ पढ़णी आहे, वज़ू लाइ खपे, का शइ कोन्हे। त बसि अलाह जे नाले ते आसिरे ते गुज़ारियो था। ईअं ई गुज़ारींदा आया आहियूं, अञा ताईं गुज़रे थी। उमेदु इहा ई आहे त अलाह साईं को बहितरी करे असां लाइ, ऐं हिते को अहिड़ा बहितर नुमाइंदा अचनि जेके असां लाइ को कमु कनि। सखर जे शहरनि समेत बाक़ी सिंध में फराहम थींदड़ पाणी ऐं ड्रेनेज जे मामलनि ते जुडिशल कमीशन जो सिंध वारो दौरो जारी आहे, ऐं माण्हुनि खे ख़ुशख़बरीअ जो इंतज़ारु पिणु आहे। जॾहिं त सखर मां चूंडियल बल्दियाती नुमाइंदा बि शहर में पाणीअ जी खोट ऐं गंदे पाणीअ जी फराहमीअ जूं दाहूं कनि था। ऐं चूंडियल नुमाइंदनि जो चवणु आहे त सखर जे शहरनि खे वाटर सप्लाई जे मेगा प्रोजेक्ट जे साल 2018 ताईं मुकमल थियण बैदि साफ़ पाणी फराहम थी सघंदो, जंहिं ते कमु तेज़ीअ सां जारी आहे। देखें जी, वाटर सप्लाई का एक
हमारे शहर को स्कार्सिटी है, बेशक दरिया के साथ है, और जैसे आपने फरमाया जो करंट है वो तो क्लीनिंग प्रोसेस की वजह से हो रहा है। ये जो बखर आइलैंड पे प्रोजेक्ट चल रहा है, इससे हमारी जो वाटर सप्लाई की क्वांटिटी है वो 11 MGD से 30 MGD हो जाएगी, और ये इंशाल्लाह ताला जून या जुलाई 2017 तक कंप्लीट हो जाएगा। लेकिन उसके साथ साथ हमारे DNI जोन के प्रोजेक्ट्स हैं और वाटर ट्रीटमेंट प्लांट्स के, जिनका भी रिसेंट टेंडर हुआ है, उसको हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि जून 2018 तक वो कंप्लीट हो। वो जब कंप्लीट होगा तभी पानी आएगा, क्योंकि अभी पाइपलाइंस के अंदर जो कैपेसिटी है वो इतनी नहीं है कि 30 MGD वाटर सप्लाई को कैरी कर सके। जून जुलाई 2017 तक आप कह रहे हैं कि ये प्रोजेक्ट जो वाटर सप्लाई का ये मुकम्मल हो जाएगा? देखें, ये एक प्रोजेक्ट नहीं है, ये 5 प्रोजेक्ट्स हैं। मैं अभी बात कर रहा हूँ कि जो बखर आइलैंड पे वाटर इनटेक का प्रोजेक्ट है, जिससे आपकी क्वांटिटी 11 MGD से बढ़ के 30 MGD हो जाएगी। वो कब तक पूरा होगा? वो ये वाला प्रोजेक्ट कंप्लीट हो जाएगा जुलाई अगस्त 2017 तक, यानी 6 महीने के अंदर अंदर कंप्लीट हो जाएगा। लेकिन ये वाला जो वाटर ट्रीटमेंट प्रोजेक्ट जब ये पानी को इनटेक करेगा, इनटेक करने के बाद इसकी डिस्ट्रीब्यूशन जो होगी वो होगी 3 डिफरेंट वाटर ट्रीटमेंट प्लांट्स पे। एक 18 MGD का है, ठीक है, जो नुमाइश पे लग रहा है, एक एयरपोर्ट रोड पे 6 MGD का, और इसी तरह एक रोडी पे 6 MGD का। फिर उनको कनेक्ट करने के लिए इनके एक पाइपलाइन का प्रोजेक्ट है। फिर उसके बाद डिफरेंट एरियाज में DNI जोन्स हैं। तो ये प्रोसेस सिर्फ वाटर इनटेक, अगर हम इसको भी हम 30 MGD कर, दूसरे फेज की जो बात आप कर रहे हैं, ये कब तक इसकी प्लान है, काम होने खत्म होने का या स्टार्ट होने का? देखें इसका लागत कितनी है? इसके ऊपर लागत जो है, जो अभी जो टेंडर हुए हैं 3 प्रोजेक्ट्स, ठीक है, वो हैं तकरीबन 3 अरब से थोड़े ऊपर, 1 बिलियन से ऊपर है ईच प्रोजेक्ट। 22 दिसंबर को वो हुए हैं। अब उनका वैल्यूएशन प्रोसेस है, वो अवार्ड होते होते मैं समझता हूँ 1-1.25 महीना और लगेगा, लेकिन विद इन 2 मंथ्स उन पे भी काम शुरू हो जाएगा। फिर इसी तरह जो एक 18 MGD का प्रोजेक्ट है वो भी डिज़ाइन हो गया है, उसकी NOC भी आ गई है, लेकिन वो 1 बिलियन से ऊपर का है, तो उसको एशियन डेवलपमेंट बैंक जो है डायरेक्ट टेंडर करते हैं, और उसके लिए हमने लेटर भी लिखे हैं। हमने MD NSUSC को भी लिखे हैं और ADP को भी फॉरवर्ड करवाएं लेटर्स के इसकी आप इमीडिएट बेसिस पे कर दें, ताकि सारे प्रोजेक्ट्स कंप्लीट होंगे तब जाके ये पानी का मसला हल होगा, क्योंकि ये कोई इतना छोटा मसला नहीं है। 40 साल ये इस तरह तो नहीं होगा जैसे मियाँ नवाज शरीफ हर तकरीर में कहते थे कि बिजली की लोड शेडिंग फलां साल के फलां डेट पे ख़त्म हो जाएगी, अभी कह रहे हैं कि 2018 में ख़त्म हो जाएगी। तो आपका ये जो ऐलान है ये हतमी है कि 2017-18 तक ये मसला पानी का हल हो जाएगा? देखें, इंसान की ज़ात का एक सेकंड का नहीं भरोसा कि कल क्या होता है। फिर आपको पता है कि यहाँ पे कैपेसिटी के, कॉम्पिटेंसी के, इंक्रोचमेंट के बहुत सारे चैलेंजेस हैं, तो ये एक चैलेंज है बहुत बड़ा। और क्योंकि जून 2018 के बाद ये पैसे आपके वापस चले जाएंगे, जो ADP को जहाँ MMF से पैसे आ रहे हैं वहीं पे लैप्स हो जाएंगे। जहाँ तक डिज़ाइनिंग प्रोसेस का बात है और टेंडरिंग का है या उनकी एग्जीक्यूशन का है, वो चीज़ें तकरीबन हो गई हैं, क्योंकि 22 दिसंबर अभी 1 महीना पुरानी मैं आपको बात कर रहा हूँ, ठीक है, कि उसके टेंडर्स हो चुके हैं, बिड्स आ चुकी हैं, फॉरेन कंपनीज आ चुकी हैं। माशाल्लाह पहली दफ़ा ऐसा हुआ है कि हर टेंडर के अगेंस्ट चाइनीज़ कंपनीज भी आई हैं, लोकल कंपनीज भी आई हैं, एक हेल्दी कंपटीशन हुआ है, जो कि एक बहुत अच्छी अचीवमेंट है। लेकिन इशू ये है कि इतने मेगा प्रोजेक्ट्स जो हैं वो शॉर्ट पीरियड में कंप्लीट कर पाएंगे, क्योंकि ड्यूरेशन 1 ईयर है उनकी कंप्लीशन, तो वो एक बहुत बड़ा चैलेंज है। उसके अंदर सब ने मिलकर मेहनत करनी पड़ेगी, जो हमारे DC साहब हैं या प्रोविंशियल गवर्नमेंट है। पानी जो कोराम में चला 9 पिंड शायद टेल में अचे तो जैसे हितां नुमाइश का असांजी लाइन हितां पानी जी शुरू थे थी पई, उते पहुचे थी तो रस्ते में अगर लोड शेडिंग जो मसलो आहे, मोटरूं बंद थी वेंदियूं तो पानी उते ही न अचंदो आहे। हिन वक़्तु शायद नोताल लॻो पियो आहे, दरिया सिंध में पानी कोन्हे को, इन जे लाइ जेको आहे सो पाणी जो वॾो हिकिड़ो बहिरान आहे ऐं वॾी जेको आहे हिकिड़ी तकलीफ़ आहे उतां जे माण्हुनि खे। अॼु जे इजलास में इहे जेके आहिनि खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि इहे डिस्कस थियूं आहिनि हिते। इंशाअल्लाह ताला उमेद इहा आहे त मेयर साहब बि यकीन दहानी कराई आहे त कुझु पाणी स्टॉक में बि आहे जेको असां उते माण्हुनि खे ॾींदासीं। भई अहिड़ी बि बहरहाल सूरत हाल कोन्हे हिन वक़्तु, काफ़ी बहितरी बि आहे। ऐं बाक़ी सफ़ाई सुथराई जे हवाले सां जीअं तव्हां पुछो त उते कची आबादियुनि जो बर्डन वधीक आहे, सॼो कची आबादी ते मुश्तमिल आहे उहे एरियाज़। त इन जे लाइ जेको आहे असांजी कोशिशि इहा आहे त जेतिरी डेवलपमेंट थी सघे मेयर साहब जे ताउन सां या सिंध हुकूमत जे ताउन सां असां पंहिंजे इलाइक़े में कराए सघूं। टोटल नसासिक में असांजी UC में 5 स्वीपर ॾिनल आहिनि जेके असां आवाज़ु उथारींदा रहंदा आहियूं। ऐं हिन जे अलावा अहिड़ी खोड़ UCs आहिनि, तव्हांखे ख़बर पवंदी हूंदी या ॿुधाईंदा हूंदा, जिते 5-6 जो अमलो आहे। ऐं असांजे ख़ुसूसन हिन जे लाइ असां आवाज़ु उथारियूं था कि असांजी कमर्शियल UC आहे। कमर्शियल UC में
टोटल ताजिर बिरादरी आहे हिते हिन यूसी में ऐं हिन में 5 जेके ॾिनल आहिनि असांजे लाइ तमामु वॾो प्रॉब्लम आहे। एतिरो मसइलो आहिनि की असां ॿुधाए नथा सघूं 5 स्वीपर छा कंदा। मां बार बार चयो आहे ऐं मेयर साहिब खे बि चयो आहे, रिक्वेस्ट कई आहे, ऐं हिन अलावा बि मां ॿियनि खे बि हुन ॾींहुं बि असां इहा ॻाल्हि कई। हिन अलावा जेके यूसी जा मसाइल आहिनि की गटर जेके आहिनि उहे हेठि थी विया आहिनि ऐं रोड मथे थी विया आहिनि। तक़रीबन 1-1 फुट जो हाणे ईअं खॾा था नज़र अचनि। अचण वञण में बाइकनि ते हिन में रक्शे एतिरे माण्हुनि खे तकलीफ़ आहे, वञी हर 2-3 ॾींहुं एक्सीडेंट थिए थो। हिन अलावा पाणी पीअण जो एॾो हिते मतिलबु ख़राबु पाणी थो अचे। पहिरियों ॻाल्हि त अचे ई नथो, ऐं जिथे अचे थो एतिरो किनो पाणी अचे थो की असां ॿुधाए नथा सघूं। हिन जे लाइ बि असां रिक्वेस्ट कयूं था की घटि में घटि पाणी जो हिते असांजी यूसी में पहिरियों ॻाल्हि सफ़ा माण्हुनि खे वॾी प्रॉब्लम आहे, ऐं अगरि आहे त पूरे शहर में बि इहे पाणी पीअण जो तमामु साफ़ु अचणु घुरिजे। असांजी मतिलबु ॿियो कोई असांजो न आहे। सखर समेत सिंध में साफ़ पानी की फराहमी ऐं ड्रेनेज जो सिस्टम बहितर करण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि, पर उन जो अमली तौर को मुनासिब रिज़ल्ट न मिलण करे माण्हू गंदे पाणीअ जे वापराइण सबबि बीमारियुनि जे वर चढ़ियल आहिनि ऐं हेपाटाइटिस समेत ॿियूं बीमारियूं तेज़ी सां वधंदियूं पियूं वञनि। कैमरामैन सईद भयो ऐं नज़ीर चांडियो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।